सोबोदेरो टाउन कमेटी वार्ड नंबर 8 जो चूंडियल काउंसलर ऐं मुतवक्का टाउन चेयरमैन बहितरीन शख्सियत जो मालिक डॉक्टर मीर मुंसिफ अली टाल्पर जिन सेठाजा लोअर वार्ड 4 में CN न्यूज़ के तालके रिपोर्टर सीनियर सहाफ़ी ज़वार महबूब अली सहतो सां संदस वालदा जे इंतकाल ते तॾे ते पहुची दुआ घुरी। उन मौके ते मीर साहब ॻोठ गुलाम हुसैन मंगणेजो में ॻोठ कमन सूमरो जे बरसात मुतासिरनि में राशन कपड़ा ऐं ॿियूं शयूं तक़सीम कयूं, जॾहिं त मासूम ॿारनि में गरम कपड़ा ऐं ॿियो सामान पिणु विरहायो। उन मौके ते मीर मुंसिफ अली टालपुर सां PP सोबोदेरो जो डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी एहसान अली सहतो, एडवोकेट मीर वकार अली टालपुर ऐं PP अॻवान अकील अहमद अब्बासी ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।